अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद कयां थो सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे पत्थर दुनिया ड्रामे में जमाल तौरु बहितरीन किरदारु अदा कंदड़ अदाकार लतीफ़ राय जी कहाणी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, हीअ वीडियो ॾिसी तव्हांखे पत्थर दुनिया ड्रामे जो अदाकार लतीफ़ राय जी मुकमिल कहाणी मिली वेंदो। दोस्तों, स्टोरी शुरू करण खां पहिरियां मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामे में जमाल तौरु किरदारु अदा कंदड़ अदाकार जो असुलु नालो लतीफ़ राय आहे। लतीफ़ राय जो तालुक़ु ज़िले लाणकाणे सां आहे। दोस्तों, हिन अदाकार बाबति मुकमिल कहाणी मूंखे वॾी कोशिश करण खां पोइ मिली आहे। 2 महीना मुसलसिल महिनत बाद मूंखे हिन अदाकार बाबति मुकमिल ॼाण मिली वियो। दोस्तों, मूंखे जेतिरी ॼाण मिली आहे त अदाकार लतीफ़ राय सिर्फ़ु पत्थर दुनिया ड्रामे में कमु कयो आहे। पत्थर दुनिया में हिन जमाल तौरु किरदारु अदा कयो। उन खां अॻु अदाकार लतीफ़ राय स्टेज ड्रामनि में कमु कंदो रहियो। कुझु सिंधी फिल्मनि में बि कमु करे चुको आहे। अदाकार लतीफ़ राय हिन वक़्तु सिंधी शोबत खां अलविदा चई चुको आहे। उन करे टीवी स्क्रीन तां पत्थर दुनिया ड्रामे खां पोइ हमेशह ग़ाइबु आहे। अदाकार लतीफ़ राय हाणे लाणकाणे में रिहाइश पज़ीर आहे। दोस्तों, उम्मीद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। स्टोरी पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु असांजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। हिन वीडियो बाबति कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए नई वीडियो में। हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।